अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जी ज़ात बबरकात कुरान करीम फुरकान हमीद के अंदर इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो मूं पंहिंजे महबूब बाने खे सैर करायो। मुझो करीम महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे जिस्म सां गॾु अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो दीदार करण भयो। वो तव्हां खे पेरनि जुमन में ॿुधायो हो दादा जे ख्वाब जो मसइलो हुजे हा त पोइ झगड़ो हुयो ई कोन। जेकॾहिं ख्वाब जो मसइलो हुजे हा त पोइ झगड़ो हुयो ई कोन। ऐं तव्हां खे ॿी इहा ॻाल्हि ॿुधाई हो त अल्लाह तो चवे त मूं महबूब खे सैर करायो। पर यार असीं सुन्नी इश्क वारा आहियूं। जे रब चवे हा त मुंहिंजे महबूब पाण सैर करायो सैर कयो त असां चऊं हा त ऐं मुंहिंजा करीम रब तूं मालिक आहीं महबूब खे जेतिरी ताक़त ॾेई सघी थो। असांजो त एतिराज़ आहे ई कोन। महबूब मेराज करे मोटिया महबूब अलैहिस्सलाम परेशान आहिनि त हाणे यार इन ॻाल्हि ते माण्हू एतबार कीअं कंदा। अबू जहल डोड़ंदो सुबुह सुबुह जी दरवाज़ो खड़काई दे ख़बर मोहम्मद का नई ॻाल्हि। हर ज़माने में शैतान हूंदा आहिनि। अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदो आहे तुंदिए बादे मुखालिफ से न घबरा ए उकाब। उकाब चइबो आहे कि जेको आसमान में उॾामंदो आहे पखी जेको सभिनी खां मथे जेके पाण बाज़ चवंदा आहियूं जो तुंदिए बादे मुखालिफ से न घबरा ए उकाब ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। हींअर सियारे जी मुद्दा न पाण वणनि जी कटाई कंदा आहियूं। छा कंदा आहियूं साईं? ज़ाहिरन त वणनि जी कटाई ज़ाहिरन नुक़सान त हेॾियूं भलियूं शाखूं सायूं शाखूं सावा पन पर इहा कटाई वण जे हक़ में आहे या वण जे नुक़सान में आहे? ॾाढिया हक़ में आहे न। त उहा कटजण उन जे वाधारे जे लाइ फ़ाइदेमंद आहे। इहो कटजण उन जी सावक कटजण हुन जा पन कटजण हुन जी टारी कटजण इहा ज़ाहिरन त लॻे थी पई त यार वण ख़तम थी वियो पर वण ख़तम नथो थिए। इहो इन जो कटजण इहा उन ते मुसीबत अचण इहा उन जी मुखालिफ़त थियण उन जूं टारियूं कटजण। इक़बाल तो फरमाए ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। ये सब मुखालिफ़तूं तव्हां खे अल्लाह वधीक उन्हनि जे करे इज़्ज़तूं बख़्शींदो आहे। सो अबू जहल आयो पंहिंजे इरादे सां मुखालिफ़त जे लाइ बदे खबर महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात बबरकात फरमायो ओ अबू जहल मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजे रब खे ॾिसी आयो आहियां। मां रातो रात बैतुल्लाह शरीफ का बैतुल मुक़द्दस ताईं वयो आहियां। बैतुल मुक़द्दस खां वठी करे मां सते आसमाननि ताईं वयो आहियां। सतनि आसमाननि खां बाद में मां पंहिंजे रब जो दीदार कयो आहे। हाणे अबू जहल खे बैतुल मुक़द्दस खां अॻिते जी त ख़बर कोन हुई त हिकिड़े आसमान खां ॿिए आसमान ताईं सफ़र केतिरो आहे। तंहिंखे इहा ई ॻाल्हि हज़म न थी त कीअं बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस। हर कंहिंजे पंहिंजे अकुल जी ॻाल्हि हूंदी आहे न। कंहिंखे पूरो देगड़ो हज़म थी वेंदो आहे कंहिंखे वरी टिस्को बि हज़म कोन थींदो आहे। कंहिंखे पूरी दौलत महबूब जे आमद ते ख़र्च करण खां बाद में भी खुशी थींदी आहे। कंहिंखे हिकिड़े 5 रुपए जी लाइट ते तकलीफ़ थी वेंदी आहे त पंहिंजे हाज़मे जी ॻाल्हि आहे। सो अबू जहल डोड़ंदो सोने सिद्दीक़ अकबर वटि आयो। अबू बकर ॿुधो अथई तुंहिंजो ही हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चवे त राति जे वक़्तु बैतुल्लाह खां हलियो आहियां फ़लस्तीन ताईं ऐं राति में मोटियो आहियां मुमकिन आहे? अबू बकर सिद्दीक़ त ज़ाहिरन त मुमकिन कोन्हे। हू ख़ुशि थी वियो त हाणे ॾिसजां हाणे कीअं अबू बकर खे मां अल्लाह गुमराह कयां। चे बाबा यो तुंहिंजो यार मोहम्मद तो चवे सैयदना सिद्दीक़ अकबर तो चवे ओ अकुल जा अंधा तो ॻाल्हि कई ही त को माण्हू चवे
तो गाल कही ही को मानू चवे मुझो हबीब को मानू कोने अल्लाह जो महबूब मुझो महबूब अल्लाह जो महबूबा ही तो हिते जी गाल कई आ महबूब इन खां का वडी गाल कंद अबू बकर बिना सवाल जे उहा गाल भी तस्लीम करे छड़ी दो पोइ जुमे ते मुतवा के बुधायो होयो तो महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तैयारी थी जन्नत के सिंगारियो वयो आसमान जा दरवाजा खोलिया वया हूरो गिलमान के अल्लाह तैयारी जी हुक्म कई हाने महबूब अलैहि सलाम जी मेराज जी तैयारी पई हले ओ मुझा सोना हिकड़े पासे अल्लाह जो नबी हजरत मूसा अलैहि सलाम निंड सुतो हजरत मूसा अलैहि सलाम बार बार सवाल तो करे मालिक दीदार कराए रब तो चवे लन तरानी महबूब सुतो पयो अल्लाह इंतजाम कया इंतजाम करण का बाद में अल्लाह तबारक व तआला जी जात जिब्रील के हुक्म तो फरमाए ओ प्यारा जिब्रील वन्य जन्नत में होता एकड़ो सोहणो बुराक काहे 70,000 फरिश्ता पान सा गड वठ 70,000 फरिश्ता मीकाईल के चौपान सा गड करे 70,000 फरिश्ता इज़राइल के चौपान सा गडाए 70,000 फरिश्ता इसराफील के चौपान सा गडाए ये सब तैयार थी जन्य वठी वन्यो मुझे महबूब अलैहि सलाम जे दरवाजे ते महबूब सुतला महबूब के उथारे मुदे वठी अचो त दीदार करायास महबूब के दीदार कराया जिब्रील अमीन अल्लाह जे हुक्म सा जन्नत में वने तो अल्लाह जो इज़्न थियो आ त हिकड़ो बुराक काहे वने चूंड अल्लाह कौन बुधाई तो फलाणो 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 अल्लाह फरमाए हिकड़ो बुराक अदा मुझा सोना जे नसीब भला हुजन त मेराज जे वाक़े ते मुझा सोना मानन जो ईमान ऐं मानो जो इश्क उरूज ते वीदो हलियो आ सवाल जी गुंजाइश ही कोन बचंदी आ जो महबूब जो मेराज जे करे हकीम माना में बुधी वठजे बद अकीदा जी मां मरी वेंदी आहे रुगो महबूब जो इन मेराज जे वाक़े खे सही माना में के समझे वठे त सुभान जिब्रील अमीन जन्नत में वने तो अल्लाहु अकबर कबीरा जन्नत त जन्नत अल्लाह जी जन्नत त जन्नत आ न उन में हर नेमत अल्लाह उते हूर भी पैदा कया गिलमान भी पैदा कया महलात भी बनाया हीरे जवाहरात जा महलात अल्लाह तबारक व तआला माखी जो नारो वहायो खीर जो नारो वहायो सोने का सोना फल फ्रूट हर शे अल्लाह जी नेमत मौजूद आ ऐं उते अल्लाह जी जात नबियन जी सवारी जे लाए बुराक भी पैदा फरमाया जिब्रील अमीन आने दिल में सोचो तो महबूब जे लाए बुराक वठी वञा पर महबूब सोहणो आ त बुराक भी सोहणो हुजे हाणे जिब्रील जन्नत में वयो जन्नत जी त हर शे सोहणी न जन्नत जी त हर शे सोहणी ऐं सोहणी शे मां चूंड करण वरी वधीक ॾुखी हूंदी आहे तव्हां दुकान ते कपिड़ा वठण वञो उहा ही कपिड़ो ॾाढो भलो असां वटि मुसलमाननि एतिरियूं लाइटियूं लॻायूं हूंदियूं जो किनो कपिड़ो बि लॻंदो त सभिनी खां भलो आहे ईअं ई आहे न छो त 2 नंबरी त असां कसम खाई आहे त 2 नंबरी न कयूं त असांखे कारोबार करणो ई कोन्हे पोइ अहिड़ियूं सोहणियूं लाइटियूं अॻे हिकिड़ो सेवर ॿरंदो हूंदो तव्हां कपिड़े जी दुकान में घिड़ो 10 ॿिया सेवर बान करे छॾींदो सो सोहणी शइ मां चूंड करणु थोरी अञा वधीक ॾुखी हूंदी आहे हज़रत जिब्रील अमीन के हुक्म थियो त तोखे हिकिड़ो बुराक हाणे नालो त कोन खयो त फलाणो 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 हाणे जिब्रील जन्नत में जो वञे त हर बुराक दे बुराक खां सोहणो हर बुराक जो हुस्न जमाल पंहिंजो हज़रत जिब्रील अमीन हाणे सोचे तो कहिड़ो बुराक वठां हीअ ॾिसां हीअ सोहणो वरी अॻे जो निहारे त उहो उन खां वधीक सोहणो अॻिते जो निहारे त उन खां वधीक सोहणो अॻिते जो निहारे त उन खां वधीक सोहणो हाणे जिब्रील सोचींदे ॾिसंदे 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 कहिड़ो बुराक
हिए जो नजर घुमाए तो घुमाईंदे घुमाईंदे हिकड़े बुराक जे मथा जी नजर टिकी। बुराक जे मथा जो नजर टिकी तो कमाल इहो अजीब गाल इहा तो जन्नत में बीमारी नाले जी का शय आहे कोन, कमजोरी नाले जी का शय आहे कोन। असारो पाकिस्तानी तो सिस्टम कोने त हर शय 2 नंबर विकणे ऐं उन मंझा माण्हू बीमार थियनि। उते त अल्लाह जी जन्नत आ, उते त 2 नंबरी जो तसव्वुर ई कोने। ही बुराक जॾहिं में हज़रत जिब्रील जी निगाह टिकी न त ही बुराक कमजोर, डुबड़ो, परेशान, अखियुनि मां नीर पिया बहंस। अल्लाहु अकबर कबीरा। जिब्रील जी नज़र ओ हुन बुराक जे मथां अची टिकी। बुराक चयो त महबूब लाइ बुराक पोइ थो सिलेक्ट कयां, अॻ में हिन जो सूरत ॿुधां त हिन खे परेशानी कहिड़ी आहे। अॼु त ज़माने मंझां इहो अहसास ई ख़तम थी वियो न। मियां मोहम्मद बशीर रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाईंदो आहे, पीड़ा विचों पीड़ ॾाढी जंहिंदा नाम ग़रीबी। पीड़ा विचों पीड़ चइबो सूर खे, दर्द खे, तकलीफ़ खे। तो पीड़ा विचों पीड़ ॾाढी जंहिंदा नाम ग़रीबी, ते मुंह दूजे पासे करके लंघ जांदे ने रिश्तेदार करीबी। अॼु त एहसास दुनिया में ख़त्म थी वियो न। अॼु त हिकिड़ो भाउ करोड़पति आहे, ॿिए भाउ वटि 2 वक्त जी मानी कोन्हे, उनखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजे भाउ वटि 2 वक्त जी मानी बि आहे या न। हिकिड़ो माण्हू पंहिंजनि महलातनि में मस्त सुतो पियो आहे, 4 घर छॾे 5 घर में केरु मानी बि खाए थो या नथो खाए, उनखे परवाह कोन्हे। हर साल उम्रे करण वारे खे इहा परवाह कोन्हे त मुंहिंजे पाड़े में मदरसो आहे, मदरसे जे ॿारनि खे 2 वक्त जी मानी बि इज़त वारी मिले थी या नथी मिले, उनजे मदरसे जे उस्तादनि खे पघार बि मिले थी या नथी मिले, बिजली जो बिल बि अदा थिए थो या नथो थिए। असां त हींअर पंहिंजो ई असां उसूल ठाहे छॾियो आहे, पंहिंजी असांजी ज़िंदगी आहे, असां पंहिंजो ई तरीक़ो बणाए छॾियो आहे। एहसास नाले जी का शइ बि असां में कोन रही। जिब्रील जो ॾिठो जे महबूब जे लाइ सवारी बाद में थो तयारु कयां, अॻ में इन खां पुछां त तोसां परेशानी कहिड़ी आहे। अल्लाह जी जन्नत में रही तोखे कहिड़ी परेशानी। हज़रत जिब्रील अमीन उन बुराक वटि आयो आहे, बुराक खे तो चवे ओ बुराक परेशानी केड़ी थई, छो परेशान आ। बुराक चए थो जिब्रील गाल न पुछ, तुझे वस जी गाल कोने। जिब्रील तुझे वस जी, तू पंहिंजे कम जैसा आयो आहीं वो कर। जिब्रील पुछे तो न बुधाए त सही, मता तुझो मसइलो मां हल करे सघां। बुराक चवण लॻो न जिब्रील न वञ वञ, तू पंहिंजे कम सां आयो आहीं, पंहिंजो कम कर। जिब्रील तो चवे वरी बि बुधाए त सही मसइलो छा आहे। बुराक चवे थो जिब्रील जे तू बार बार सवाल करी थो त जवाब इहो आ, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात। जंहिं वक्त अल्लाह बुराकन के पैदा कयो, अल्लाह ऐलान कयो त हिकिड़ो बुराक मुक़द्दर वारो हूंदो जंहिं ते आमिना जो लाल सवारी कंदो। उहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं मूं दिल में सोचियो त इहो भाग मुंहिंजो किथां जो महबूब मुंहिंजे मथां सवारी कर। हज़रत बाबा गुलाम फरीद रहमतुल्लाह ताला ने फरमाए तो, जे मैं वेखा ते ओ ना वेखे। चलो मां तो महबूब ने निहारिया पर महबूब चेहरो फेराए छॾे। तो जे मैं वेखा ते ओ ना वेखे, ते जे मैं ना वेखा ते वेखे, ते एड़े भाग में किथों लियावा, सोना वेखण दे विच वेखे। जदों मुंहिंजा अहिड़ा कहिड़ा मुक़द्दर जो जॾहिं मां महबूब ने निहारिया त महबूब मोले निहारे, महबूब भी मुझे निहारे। ऐं निहारण जो कमाल ही हुआ। हज़रत पीछे रोज़े वारा फरमाईंदा आहिनि, घोरिया ही जहान हू पुण घोरे घोरिया, जे मुंह फिरे असाण साथ सारे जे दियो। जथो यार रुगो पप्पल मोॾे निहारे त कुल जहान कुर्बान करे छॾिया। या महबूब जी निगाह जो कमाल
पांजो ही होंदो या इश्क जी रमज आशिक के समझ में इंदी आ बे जरा ये गाली हुई। अल्लामा इकबाल फरमाए हर दो बमंजिल रवा हर दो अमीर कारवा अकल हीला में बुरद इश्क बुरद कशा कशा अकुल आई इश्क जे जो जंग आई झगड़ो सदाई हलंदो आ अकुल चवंदी आ दलील दे इश्क चवंदो आ जे सोना मेरे दुख विच राजी ते फिर मैं सुख नु चुल्ले पावां। इश्क जो ऐं अकुल जो ये पांजी रमजा बुराक तो चवे ओ सोना जिब्रील अल्लाह ऐलान कयो हो वो डी अज जो डी मां सोचा पियो ऐं उन ॾींहं जे लाइ तड़पिया पियो त उहो ॾींहुं त ईंदो पर मुंहिंजे मुक़द्दर में हबीब जी सवारी हूंदी अलाए कोन। हज़रत बुल्ले शाह फरमाईंदा इश्क ते आतिश ॾू ही बराबर जदो बाहि ऐं इश्क ॿई शयूं पे तो आतिश नू ते पानी बुझावे ते दस इश्क दा दारू केड़ा। आतिश नू ते पानी बुझावे ते दस इश्क दा दारू केड़ा। इश्क जो दारू महबूब जो दीदार होंदो आ महबूब जी मुलाकात होंदी आ। अने बुराक चे थो त उन दी खाज जदी बेटा ए घोट रहमतुल्लाह ताला ने फरमाईंदो आ जदे कर थियाम मुझी सान्या सुबेर नसी तदे खातिर जेतरो मुख मूर न विसरियाम हाने अंदर रूह रहाम सजण ओता को करे। बुराक तो जे जह दी खा मुखे खबर पई आ ना उहो दी अज जो दी मुखा यार विसरे को मुखा यार विसरे को थो। हजरत बाबा गुलाम फरीद फरमाईंदो आ सरायके में चे तो ओ इथा में मुठड़ी नित जान बलब सोना खुश वसदा विच मुल्क अरब इथा में मुठड़ी। हर कंहिंजी पंहिंजी अदा है हर आशिक पंहिंजे अंदाज में ॻाल्हायो आहे। बुराक तो चवे जिब्रील बस उन डी खाजो को डी आहे महबूब जी ने तांग इने महबूब जे विछोड़े महबूब जे मिलण जी तांग मुखे बेहाल करे छड़ियो आ न त बीमारी त आहे ही कोन। जिब्रील कन में तो चवे ओ बुराक उहा रात अज अची वई थी उहा रात अज अची वई थी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधई न त बुराक अञा ज़ारो कतार हुअण शुरू थी चे तो अज त मुझे हालत एड़ा न बीमार आया अज त यकीन थी वयो त मुखे महबूब ला चूंडियो न विंदो। बुराक अञा ज़ारो कतार रोइण लगो। बुजुर्ग फरमाइन था त जिब्रील सोचियो त महबूब जी बारगाह में मक़बूलियत हुंदी आ इश्क जी। महबूब जी बारगाह में मक़बूलियत उते न पैसो ॾिसबो आ न हुस्नो जमाल ॾिसबो आ उते ॻाल्हि हुंदी आ इश्क जी। यार बुराक त सब सोहना पर जेको इश्क हिन वटा ना सो कंहिं वटि बि कोन्हे। अल्लाहु अकबर। याद रखो महबूब जी बारगाह में इश्क जो हिकिड़ो राज आ इश्क जी इहा मंजिल आ के शायर चयो तेरे हुंदिया सोहणिया महबूबा काफिर होवा जे मैं होवा तेरे हुंदिया सोहणिया महबूबा काफिर होवा जे मैं होवा यानी सोना जात त तुंहिंजी आ जात त तुंहिंजी आ ऐं त आहियां ई कोन त मुंहिंजो नालो केर मैं मैं जी त औकात ई कोन्हे न इश्क जी मंज़िल में इश्क जे रस्ते में मैं जी ॻाल्हि ई कोन्हे जेको मैं कंदो आहे त आऊं उहो ख़तम थी वेंदो आहे। इश्क जो नालो आहे महबूब जे साम्हूं पंहिंजे पाण खे फना करणु ज़ात महबूब जी आहे बस ॻाल्हि महबूब जी आहे। तॾहिं अलामा ख़ादिम साहब फरमाईंदा कोई यार दी ॻाल्हि सुणा मुल्ला अलामा ख़ादिम साहब फरमाईंदा हा कोई यार दी ॻाल्हि सुणा मुल्ला ना औखे पैंडे पा मुल्ला ना इल्मा विच फसा मुल्ला मैनू यार दी गल सुना मुल्ला। अलामा खादिम साहब फरमाईंदा बस हुण सरकार आ गए हुण कोई गल ही कोई नहीं महबूब जे अचण खां पोइ हाणे ॻाल्हि ई कोन्हे। ऐं बाबा जी पंहिंजो तारो फरमाईंदा इश्क जो मक़ाम इहो आहे त सभु इल्म ऐं फज़ल हुजण जे बावजूद इश्क जो ही कमाल आहे। अलामा खादिम साहब फरमाईंदा मैं कुत्ता पाक रसूल दा मैं कुत्ता पाक रसूल दा ते भौंके शोर मचावे
खत्म नबूवत गुलशन अंदर कोई सूर न फेरा पावे। चए तो त ज़ात इश्क जो नालो इहो हूंदो आहे त पंहिंजे पाण खे यार जे दरवाज़े जो बस पहरेदार बि जेकॾहिं पहरेदारी मिली वञे त बि ॻाल्हि वॾी आहे। जिब्रील तो चवे सोनियूं सभु बुरा सोना, पर यार इश्क हिन वारो आशिकन जो रूह तो सुभान अल्लाह न। बेटा ए घोट रहमतुल्लाह ताला अलैह ने मौके खे ॾिसे थो बेटा जी रूह रण थी कहे तो सभे ई सुहागणियो सभनी गिचन हस पसण कारण प्रिय जे वॾा कयूं बस, पर यार ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे। महबूब जी बारगाह में तकब्बुर सोहे ही न जे तो सभे ई सुहागणियूं सभनी चनहार पसण कारण प्रिय जे सहस कयाऊं सीगार, पर यार ढोल तनी जे ढार हेठायूं हलन जे। महबूब आजिज़न खे मिलंदो आहे जंहिंमें इज्ज़त हुजे, जंहिंमें इनकसारी हुजे, जंहिंमें वॾाइप न हुजे, जंहिंमें तकब्बुर न हुजे, जंहिंमें आऊं ई पंहिंजो पाण वणाइण न हुजे। महबूब जी बारगाह में झुकी हलबो आहे। महबूब जी बारगाह में जेको निवे हलंदो आहे, झुकी हलंदो आहे, मक़बूलियत तंहिंजी थींदी आहे। जिब्रील कन में थो चवेसि बुराक लखे मुबारकूं हुजनी, लखे मुबारकूं हुजनी। अज अल्लाह जी ज़ात उहा रात भी आंदी आहे ऐं तोखे मुबारक हुजे मुस्तफ़ा जी सवारी जे लाइ तूं मुंतखब थियो आहे। चवंदा आहिनि त ख़ुशी जहिड़ी खुराक कोन्हे, ख़ुशी जहिड़ी खुराक कोन्हे। महबूब जे मर्ज़ जी दवा इहा आहे त यार जो मेलाप थी वञे, महबूब सां मुलाक़ात थी वञे, महबूब जो दीदार थी वञे। हाणे बुराक जो ॿुधो त अॼु मूंखे मुस्तफ़ा जी सवारी जे लाइ सिलेक्ट कयो वियो आहे त केॾा विया ॾुख, केॾा वयूं तकलीफ़ूं, केॾा वयूं परेशानियूं। महबूब जी बारगाह में हाज़िरी माण्हू मदीने वेंदो आहे न कीअं बहकंदो हूंदो आहे। मदीने वेंदो आहे त पर जॾहिं मोटंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि, आशिक चवंदा त इहे बसि रूह पई निकिरंदी आहे त ॼण रूह इंसान जो जिस्म छिकजी निकिरे। आशिक इश्क वारा महबूब जी बारगाह मां जॾहिं जुदा थींदा आहिनि त पोइ हुनजो हूंदो आहे अंदाज़। पर जेॾी महिल वेंदा हूंदा आहिनि, मां हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान जेॾी महिल मके पाक खां हलिया न मदीने पाक ॾे, सभु माण्हू गॾनि आला हज़रत रहमतुल्लाह ताला महबूब जी बारगाह जीअं जीअं वेझो पई अचे त अहमद रज़ा जो इश्क मौज में अची वियो। अहमद रज़ा जो इश्क झूमण शुरू थी वियो। जे तो हाजियो आओ शहनशाह का रोज़ा देखो। वञो न, जॾहिं महिल मदीने वञो त पोइ अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह जे इश्क खे गॾु वठी वेंदा कयो। बे इश्क मोहम्मद जो पढ़ाते हैं बुखारी, आता है बुखार उनको बुखारी नहीं आती। वञी मदीने में केर मरे भी पर जे मुक़द्दर चङा न हुजनि त नवाज़ शरीफ जे पीउ वांगे हुनजी मैयत चिराइवेंड में दफ़न थींदी आहे। जे मुक़द्दर चङा न हुजनि, पर यार ख़ुदा जो कसम आहे जे मुक़द्दर चङा हुजनि न, जे मुक़द्दर चङा हुजनि ऐं मायरूं पाक हुजनि, पोइ आशिक़ अली शाह जीलानी जो रूह वञी मदीने में निकिरंदो आहे। इहा मुक़द्दर जी ॻाल्हि आहे, इश्क जी ॻाल्हि आहे। इहा अकुलमंद खे सम्झी कोन ईंदी, दुनियादार खे सम्झी न ईंदी। ये जंहिंजे सीने में मुस्तफ़ा जो इश्क हूंदो उनखे सम्झ ईंदी। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह हाणे वञनि पिया मदीने, मौज में अची विया। यो अहमद रज़ा जो इश्क खणी करे वेंदा कयो, वो हर मक़ाम ते तव्हांखे अजीब ई रम्ज़ मिलंदी। इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला ने फरमाया था, हाजी ओ आओ शहनशाह का रोज़ा देखो। अरे काबा तो देख चुके, अब काबे का काबा देखो। चलो काबो ॾिठो अथव, मके में छा है साईं, छा है मके में, छा है काबो आहे। मके में छा है आला हज़रत जन मके खां हलिया मदीने, ऐं मदीने में छा है
महबूब जो रोज़ो, महबूब जो रोज़ो। अहमद रज़ा चे थो, ओ अहमद रज़ा हाजियो आओ शहनशाह का रोज़ा देखो। अचो 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 मुझे यार जी नगरी दे हलो था पिया। हाणे महबूब जे रोज़े के हली ॾिसो। काबा तो देख चुके, काबो तो ॾिसी आया हो, अब काबे का काबा देखो। जे तो कायनात जो काबो काबो आ, काबे जो काबो मुस्तफा जी ज़ात आ। सो मुझा सोना अल्लाह खां इहा दुआ कंदा कयो त रब जी ज़ात मां बरकात मुक़द्दर भला करे। अल्लाह असांजे नस्लनि खे बि महबूब जी ग़ुलामी बख़्शे। अल्लाह ताला असां सभिनी खे महबूब जी बारगाह जी बार 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 हाज़िरी अता फरमाए। अल्लाह ताला तव्हां सभिनी खे सलामत रखे। जल्दी जल्दी मशरक़ सां तावन